मीरो ख़ान खां इमामदीन तुन्यो जी रिपोर्ट मुताबिक़ मीरो ख़ान वेझो ॻोठ बंभो ख़ान चांडियो में समाजी तंज़ीम सहकार सोशल वेलफेयर एसोसिएशन पारां वणनि जी अहमियत बाबति तक़रीब मुनक़िद करे 600 ॿूटा लॻाए वणकारी मुहिम जो आगाज़ कयो वियो। हाई स्कूल बंभो ख़ान चांडियो में कोठायल तक़रीब में डिस्ट्रिक्ट काउंसिल जे चेयरमैन कमरदीन गोपांग, सोशल वेलफेयर ऑफिसर शफ़ीक अहमद महर, मोहम्मद तैयब कुरेजो, बंभो ख़ान चांडियो, तौहीद कलहोड़ो, मोहम्मद अहमद शेख, गुल मोहम्मद मंगी, इमरान धामराहो, मीर जलबाणी, आसिफ उमरानी, नादिम चांडियो, ज़ाहिद चांडियो, अब्दुल करीम जागीरानी ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र सां तालुक़ रखंदड़ शख़्सियतुनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते तक़रीब खे ख़िताब कंदे ऐं मीडिया सां ॻाल्हाईंदे मथियन अॻवाननि जो चवणु हो त वण न सिर्फ़ धरतीअ जे सूंहं आहिनि, पर वण इंसाननि, जानवरनि, पखियुनि ऐं केतिरनि ई माकुड़नि जो जियापो पिणु आहिनि। तंहिं करे वधि खां वधि वण पोखणु घुरिजनि, जंहिंसां हिकु त धरतीअ जी सूंहं में इज़ाफ़ो थींदो, ॿियो गर्मी ऐं बरसातुनि जी शिदत में घटिताई ईंदी। उन मौक़े ते तक़रीब खां पोइ ॻोठ बंभो ख़ान चांडियो जे स्कूलनि, इस्पतालुनि, तारीख़ी क़ब्रिस्ताननि समेत मुख़्तलिफ़ हंधनि ते मुख़्तलिफ़ क़िस्मनि जे वणनि जा 600 ॿूटा लॻाया विया। समाजी तंज़ीम जे सदर अख़्तर कलहोड़ो, शमसुद्दीन चांडियो, दानिश चांडियो जो चवणु हो त फ़िलहाल पहिरें मरहले में 600 वणनि जूं चकियूं लॻाए वणकारी मुहिम जी शुरूआति कई आहे। अञा वधीक वण लॻाए उन्हनि जी मालिकी करण खे पिणु यकीनी बणायो वेंदो।